पुट आखिरी हेॾी ॻाल्हियूं तूं कॾहिं छॾींदे? बाबा बाबा मूं कुझु बि न आहे कयो। हिननि ज़ालिमनि मूंखे नाहक फासायो। नवाब खान असांजो दुश्मन आहे, पर मां इहो चवंदुसि त नवाब खान तोखे नाहक क़ैद नाहे करायो। जेकॾहिं तूं हुनजी ज़ाल खे न घरां भॼाई आहे त तोते इहे ॾींहं ई कोन अचनि ऐं असां सूरनि में बि कोन अचूं हा। चाचा इहा ॻाल्हि त मूं बि मूंसां ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे जेको तव्हां हिनखे सम्झायो था। तव्हां दोस्तनि त हिनखे होश मां कढियो आहे। मूंसां हाणे त इल्ज़ाम यार असांजे मथां पियो थो लॻे। ग़लति इल्ज़ाम न आहे, सही ॻाल्हि थो कयां। तव्हां हिनखे सम्झायो आहे न त अॼु ही जेल में कोन हुजे हा। बाबा जेको बि ॾुआ आहे न उहो मुंहिंजो आहे। मुंहिंजे दोस्तनि मथां इल्ज़ाम आहे। हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए कीअं अचणु थियो? आयो त तोखे ॾिसण लाइ, सोचुमि जॾहिं ॿाहिरि हूंदो हुई न त तोसां मिलण बि मुहाल हूंदो आहे। हिते तूं हथी को हूंदे, तोसां मिली हाल अहवाल वठी ऐं पोइ वञा। बाबा सुभाणे असां चालान थी जेल हलिया वेंदासीं। जेल ते मुंहिंजो आसरो न कजां त मां को तोसां हुते मिलण ईंदुसि। तो मथां मुयार कोन्हे बाबा। बसि तुंहिंजो मुंहुं ॾिठुमि, हाणे मूंखे इजाज़त ॾे। तोखे इजाज़त आहे बाबा। असांजी क़िस्मत असां सां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।